मोरो शहर में सिंध हुकूमत जो स्ट्रीट लाइट जो मंसूबो मुकम्मल तौर ते नाकाम थी वियो आहे। कुछ साल अॻु करोड़े रुपयनि जी लागत सां लॻल स्ट्रीट लाइटूं मुकम्मल तौर तबाह थी वियूं आहिनि। शहरनि जी सहूलियत लाइ सोलर स्ट्रीट लाइटूं लॻाइण जो कमु शुरू कयो वियो ऐं करोड़े रुपयनि जी लागत सां मोरो शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते सोलर लाइटूं पिणु लॻायूं वयूं, जिन में दर्स रोड, गचेरो रोड, मेन रोड, दादू रोड, मोरो सॼे शहर में घिटनि में लाइटूं लॻायूं वयूं, पर मंसूबे में शुरू खां करप्शन जे करे प्रोजेक्ट मुकम्मल तौर नाकाम थी वियो ऐं 1 साल अंदरि सोलर लाइटूं कमु करणु बंदि थी वयूं। राति जे वक़्तु बिजली जी खोट खे नज़र में रखंदे इहे सोलर लाइटूं लॻायूं वयूं हुयूं, पर उहे बि सफ़ाई न थियण सबबि सड़ी वयूं आहिनि, जंहिं करे शहर में राति जे वक़्तु लुटमार जूं वारदातूं थी रहियूं आहिनि, जंहिं करे शहरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। होॾां शहरनि जो चवणु हो त सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त स्ट्रीट लाइटुनि जी बजट ते फौरी नज़रसानी कई वञे, शहरनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।